या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जागना है जागले अखलाक के साए तले, जागना है जागले अखलाक के साए तले, हश्र तक सोना पड़ेगा खाक के साए तले। मुझा दोस्तों अजीजों, इन शेर में वॾी माना आया जेकॾहिं तोखे दुनिया में खुदा जी इबादत करे खुदा खे राज़ी करणो आहे त करे वठ। अल्लाह खे राज़ी करणो की तरफ खे राज़ी करे वठ। छाजे करे जॾहिं मौत जो फरिश्तो ईंदो, तुंहिंजो रूह निकिरंदो, तुंहिंजो दम परवाज़ थींदो, तूं हिन जहान खे छॾींदे, त उन वक़्त में मरण खां पोइ वरी क़यामत जे ॾींहुं उथंदे। इन नाहे त क़ब्र में 10 सालनि खां पोइ उथी अचिजे, न 20 सालनि खां पोइ उथी अचे न। जागना है जागले अखलाक के साए तले, हश्र तक सोना पड़ेगा खाक के साए तले। ओ क़यामत जे ॾिहाड़े ताईं इन मिट्टीअ जे अंदर असां हूंदासीं। असां इन मिट्टीअ जे अंदर हुजूं, पर जेकॾहिं असां दुनिया में खुदा जी इबादत करे रब करीम जी ज़ात बाबरकात खे राज़ी करे वेंदोसीं त तो असांजा बेड़ा पार थी वेंदा। सुभान अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो, अल्लाह साईं हिक जाइ ते न, 2 जायुनि ते न, 3 जायुनि ते न, बल्कि कई जायुनि ते ईमान वारनि सां मुखातिब आहे ऐं ईमान वारनि खे हुकुम थो फरमाए त मां अल्लाह खां ॾिसी। हाणे उहे आयतूं ॿुधो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो, ए ईमान वारो, अल्लाह खां ॾिजो जीअं रब खां ॾिजण जो हक़ आहे। जॾहिं अवां जो विसाल थिए, जॾहिं अवां मरी वञो, इन हाल में हुजो जो अवां मुस्लमान थी करे मरो, अल्लाह जे तौहीद ते मरो, मुस्तफ़ा करीम जे शरीयत ते, मुस्तफ़ा करीम जे तरीक़े ते, मुस्तफ़ा करीम जे सुन्नत ते अवां जो विसाल थिए ऐं अवां जे ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो जारी हूंदो त अवां जा बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह तबारक व तआला फरमायो, मुस्तफ़ा करीम सां मोहब्बत कयो, अल्लाह तबारक व तआला सां मोहब्बत कयो। अल्लाह फरमायो, जॾहिं अवां हिन जहान खे छॾियो त अवां मुसलमान थी करे मरो, गैर मुस्लिम काफ़िर थी करे न मरो। असां जेकॾहिं ज़िक्र कंदासीं, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कंदासीं त इन विर्द में हेॾी बरकत आहे। जेकॾहिं मरण वक़्तु असांजे ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो जारी थी वेंदो त पोइ असां सां भलाई भलाई आहे। हिकिड़ी आयत वरी अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीलह वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ़्लिहून। अल्लाह फरमायो, ए ईमान वारो, अल्लाह खां ॾिजो ऐं अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ वसीलो ॻोल्हियो, रब जी राह में जिहाद कयो, तव्हां कामयाबी माणींदव। जेके अल्लाह जो क़ुर वणे थो ॾाढा सुभान अल्लाह चवो। अल्लाह तबारक व तआला 2 आयत में इहो फरमायो। वरी अचो 3 आयत में अल्लाह तबारक व तआला 3 आयत में हुकुम फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मअस-सादिक़ीन। अल्लाह फरमायो, ए ईमान वारो, अल्लाह खां ॾिजो
सच्चन सालिहन बानन सां गॾिजी पओ अल्लाह वारन जी सोबत खे प्यार कयो अल्लाह वारन सां मोहब्बत कयो रब जे प्यारन सां मोहब्बत कयो ईमान वारो मां अल्लाह जो हुकुम अथव मां रब खां बचिजो ऐं मुंहिंजे सच्चन सालिहन बानन जे दामन खे चिबड़ंदव तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। आयत वरी अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा। अल्लाह फरमायो ए ईमान वारो अल्लाह खां ॾिजो जॾहिं बि ॻाल्हायो ॻाल्हि कंदा कयो त सची ॻाल्हि कंदा कयो अल्लाह खां ॾिजण जो जीअं हक़ आहे अल्लाह खां ॾिजणो आहे सची ॻाल्हि कंदा कयो कूड़ खां बचंदा कयो ग़लति गुमाननि खां बचंदा कयो। वरी अल्लाह तबारक व तआला ॿिए हंधि इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वलतंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। अल्लाह तबारक व तआला वरी इन आयत में ईमान वारनि सां मुखातिब आहे ऐं ईमान वारो अल्लाह के हिकु मञण वारो रब जे तौहीद खे मञण वारो रब करीम जे हिकड़ाई खे बयान करण वारो रब जे वहदानियत खे बयान करण वारो मां अल्लाह फरमाया थो त मां रब खां ॾिजो वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द ऐं चुकाए जो अवां नज़र कयो तव्हां क़यामत जे लाइ छा कयो कयो आहे लिग़द मां मुराद तफ़सीर ते बयान क़ुरान वारो फरमाए थो चवे तो लिग़द मां मुराद क़यामत जो दिहाड़ो आहे ईमान वारो अल्लाह खां ॾिजो गौर कयो त क़यामत लाइ अवां छा गॾु कयो आहे। अल्लाह तबारक व तआला वरी फरमायो वत्तक़ुल्लाह अल्लाह खां ॾिजो इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून अवां खे अलाए ख़बर आहे अलाए कोन अवां खे ख़बर हुजणु घुरिजे त रब करीम अवां जे हर अमल खां वाक़िफ़ आहे। अल्लाह साईं तव्हां असांजे हर अमल खां वाक़िफ़ आहे। अल्लाह तबारक व तआला वरी फरमायो वअस्रु क़ौलकुम वजहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर अवां पंहिंजी ॻाल्हि लिकायो या ज़ाहिर कयो मां रब त सीननि जा राज़ ॼाणींदो आहियां माला सीननि जा राज़ ॼाणींदो आहियां दिमाग़ में तो का ॻाल्हि सोची कोन हूंदी आहे अञा सीने में उहा महफ़ूज़ हूंदी आहे त मां रब करीम खे इन जो बि इल्मु हूंदो आहे। ॾिसो इन्हनि आयतुनि में 5-6 आयतुनि में अल्लाह असांजे ईमान वारनि सां ख़िताब फरमायो ईमान वारनि खे हुकुम फरमायो मां अल्लाह खां ॾिजो जीअं जो ॾिजण जो हक़ आहे मां अल्लाह खां ॾिजो मुंहिंजे तरफ़ वसीलो कयो अल्लाह साईं वरी फरमायो मां अल्लाह खां ॾिजो सचनि सालियनि सां गॾिजो मां अल्लाह खां ॾिजो सच ॻाल्हायो मां अल्लाह खां ॾिजो क़यामत लाइ कुझु गॾु कयो। हिते सभिनी आयतुनि में अल्लाह साईं ईमान वारनि सां मुखातिब आहे ऐं अल्लाह उन्हनि खे फरमाए थो त ए ईमान वारो यानी तव्हां असां मुस्लमान ईमान वारा रब जे वहदानियत खे मञण वारा रसूलुल्लाह जे रिसालत खे मञण वारा ॿियनि नबियनि सगोरनि जे मथां असांजो तव्हांजो इहो अक़ीदो आहे त उहे अल्लाह जा नबी सगोरा दुनिया ते आया हुआ उन्हनि खे जेके किताब मिलिया हुआ उहे जेके उन्हनि मां जेके रसूल थी आया जेके नबी सगोरा थी आया सभु अल्लाह जा प्यारा उहे दुनिया ते आया। हाणे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त ईमान वारो हाणे क़यामत जे लाइ छा अवां तयारु कयो आहे अवां खे ख़बर हुजे मां रब खां ॾिजो अवां जे हर अमल खां मां रब करीम बाख़बर आहियां अवां जे हर अमल खां मां बाख़बर आहियां। हाणे अल्लाह तबारक व तआला वरी क़ुरान करीम में इरशाद फरमायो त इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा। माशाअल्लाह मां उन जमात में अॼु वेठो आहियां जाते रूह हाफ़िज़ ई हाफ़िज़ आहिनि ॾाढा जो सुभान अल्लाह। उस्ताद ख़ुश मोहम्मद असांजे चाचे ग़ुलाम अकबर जो बि उस्ताद माशाअल्लाह अवां सभिनी जो बि उस्ताद हूंदो उन जाइ ते वेठो आहियां बस साईं जन जी करम नवाज़ी ऐं दुआ आहे साईं जन जे लाइ सिहत याबी लाइ दुआ करंदा छो त अल्लाह साईं बुखार छॾाइनि ऐं साईं जन खे रब करीम सिहत याबी अता फरमाए उस्तादनि जो असां अदब कंदासीं न त इंशाअल्लाह असांजा बेड़ा पार थी वेंदा।
जेके बुज़ुर्ग आहिनि बुज़ुर्गान दीन जो अदब कंदासीं न त असांजा बेड़ा पार थी वेंदा। मां क़ुरान जूं आयतूं पढ़ां थो, साईं ॿुधंदा हूंदा। अलाह साईं फरमायो त इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, जॾहिं ज़मीन धुॾी वेंदी, जॾहिं ज़िलज़िलो ईंदो, व अख़रजतिल अर्दु असक़ालहा, ऐं जॾहिं ज़मीन पंहिंजा वज़न ॿाहिरि कढंदी। ज़मीन में जबल आहिनि न, केॾा वॾा जबल आहिनि, इन जो ॾिस त वॾी ॻाल्हि लॻंदी आहे। व अख़रजतिल अर्दु असक़ालहा, ज़मीन पंहिंजा वज़न इहे जबल बि ॿाहिरि कढंदी क़यामत जे ॾिहाड़े। वक़ालल इंसान मा लहा, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, मां पंहिंजी ॻाल्हि न कंदुसि। वक़ालल इंसान मा लहा, इंसान चवंदो ही छा आहे, जबल आहिनि कीअं था ओॾाम था वञनि, बुह वांगुरु था पिया ओॾामनि, हे छा मसइलो आहे? अल्लाह साईं फरमाईंदो यौमइज़िन तुहद्दिथु अख़बारहा, हे उन ॾिहाड़े जी ॻाल्हि आहे जंहिं ॾिहाड़े जे लाइ मां रब करीम खे अॻु में ई ख़बरूं क़यामत जूं ॿुधाए छॾियूं आहिनि। ॾाढा जो सुभान अल्लाह। हाणे अवां सभई 2-3 दफ़ा गॾिजी सलात सगोरी पढ़ो त मां बि चाहियां जो चुस्को हणां। सल्लल्लाहु अलैहि सभिनी आयतुनि में ईमान वारनि सां ख़िताब फरमायो। वरी अल्लाह साईं समूरनि इंसाननि सां बि ख़िताब फरमायो आहे। अल्लाह साईं फरमायो आहे या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस साअति शैउन अज़ीम। अल्लाह फरमायो इंसानो मां रब करीम खां डजो, बेशक क़यामत वारी घड़ी, क़यामत वारो ज़लज़लो का घटि ॻाल्हि कोन्हे, वॾी ॻाल्हि आहे। शैउन अज़ीम आहे, वॾी शइ आहे। यानी असांखे घुरिजे त असां क़यामत जे लाइ तयारी कंदासीं त इंशाअल्लाह तो असांजा बेड़ा पार थींदा। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो आहे त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, क़यामत जे ॾिहाड़े ते जन्नतियुनि जूं 120 सिफ़ूं लॻंदियूं। सुभान अल्लाह। क़यामत जे ॾिहाड़े ते जन्नतियुनि जूं 120 सिफ़ूं लॻंदियूं। मुस्तफ़ा करीम फरमायो उन्हनि मां 40 सिफ़ूं ॿियनि जो हूंदियूं, 80 सिफ़ूं मां मुस्तफ़ा जी उम्मत जो हूंदियूं। अल्लाह कंदो त तो असां बि उन्हनि सिफ़ुनि में हूंदासीं, इंशाअल्लाह बेड़ो पार थींदो। मुस्तफ़ा सां सची मोहबत रखंदे त तुंहिंजो बि बेड़ो पार थींदो। जेसी जियारे रब शल जारे इश्क अमाजे में जॾहिं बि मारे मालिक मारे इश्क अवांजे में। हथ मथे करे सुभान अल्लाह। जेसी जियारे रब शल जारे इश्क अवांजे में जॾहिं बि मारे मालिक मारे इश्क अवांजे में। हज़रत बिलाल साईं जो इश्क ई निरालो आहे, हज़रत ख़ब्बाब जो इश्क निरालो आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो इश्क निरालो आहे। ॾाढा चो सुभान अल्लाह। प्यारे बिलाल ते पत्थर रखी थे अदा गहलियों घिटियुनि में, गहलियों घिटियुनि में तॾहिं बि पल पल पियो पुकारे इश्क अवांजे में। जेसी जियारे रब शल जारे इश्क अवांजे में। पोयां मैं तुम करे सुभान अल्लाह। मदीने वारे साईं सां इश्क रख, मदीने वारे साईं सां मोहब्बत रख त तोखे रब करीम तुंहिंजा बेड़ा पार कंदो। मुस्तफ़ा करीम फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो,
क़यामत जे ॾियारे ते 120 सिक्को लॻंदियूं, उन्हनि मां 80 सिक्को मां मुस्तफ़ा जी उम्मत जो हूंदियूं। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे ते नफ़्सा नफ़्सीअ जो आलम लॻो पियो हूंदो, हर को परेशान हूंदो। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सर्व सुजूद हूंदा। उन वक़्त में मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात के हुक्म मिलंदो, इशफ़ाअत शफ़ाअत, सोना हबीब कंदुम ते कर उम्मत जी शफ़ाअत कर, तुझे उम्मत के माफ़ कयो वेंदो। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात कुरान मजीद फुरकान हमीद में हर जाए ते मुस्तफ़ा जो शान, मुस्तफ़ा करीम जो मक़ाम, मुस्तफ़ा जो मर्तबो ईमान वा। मुस्तफ़ा करीम फरमायो, अल्लाह तबारक व तआला मूंखे ॿ शयूं ॾींदो, ॿ शयूं ॾाढियां जो सुभान अल्लाह। अल्लाह असांखे घणियूं शयूं ॾींदो? ॿ शयूं ॾींदो। अल्लाह फरमाईंदो, सोना हबीब या त तूं अधु उम्मत बख़्शराए वठ, उहा अधु उम्मत में को मूं जहिड़ो रहिजी वञे, को तव्हां जहिड़ो रहिजी वञे न, अधु उम्मत त बख़्शजी मिले, अधु जो छा थिए? मुस्तफ़ा करीम के पियो अल्लाह ताला को फरमाईंदो, सोना हबीब जा शफ़ाअत खण या वरी तूं ख़ुदि मुख़्तियारी खण, जा अधु उम्मत जी शफ़ाअत तोखे थी मिले। मुस्तफ़ा करीम अर्ज़ु कंदो, मौला मूंखे अधु उम्मत न खपे, मूंखे ख़ुदि मुख़्तियारी खपे। पोइ मुस्तफ़ा करीम खे ख़ुदि मुख़्तियारी मिलंदी। पोइ मुस्तफ़ा करीम चवंदो, उजणो तव्हां बि जन्नत ॾे हली पओ, ए फलाणो तव्हां बि जन्नत ॾे हली पओ, ए मेतला फ़क़ीरो तव्हां बि जन्नत ॾे हली पओ, गुनहगार हो ऐबदार हो, पर मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे समूरी उम्मत खे जन्नत में वठी वेंदो। मुंहिंजा महबूब तुंहिंजे शान ऐं मक़ाम तां क़ुर्बान, ताजदारे हरम ओ निगाहे करम, ताजदारे हरम ओ निगाहे करम, हम गरीबों के दिल भी संवर जाएंगे, आमिए बेकसा, तो मत करें सुभान अल्लाह, आमिए बेकसा क्या कहेगा जहां, आमिए बेकसा क्या कहेगा जहां, आपके दर से खाली अगर जाएंगे, ताजदारे हरम मदीने वारा साईं शफ़ाअत कंदा। क़यामत जो होलनाक मंज़र हूंदो, उन होलनाक मंज़र में हिकिड़ा माण्हू हज़रत आदम अलैहिस्सलाम वटि ईंदा। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे रब करीम अबुल बशर बनायो आहे। तव्हां असां हिते इन हिसाब सां क़बीला हिते ज़ातियूं, पर सभु असां इंसान हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहियूं। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजे दस्ते कुदरत सां कुदरत वारे हथ सां पैदा फरमायो। हाणे क़यामत जे ॾियारे ते सभई हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾे वेंदा, ए सोना आदम, अल्लाह तबारक व तआला तोखे कमाल अता फरमाया, अल्लाह तबारक व तआला तो ते मेहरबानी फरमाई। उहा मेहरबानी कुरान में मौजूद आहे। अल्लाह फरमायो, वअल्लम आदम अल अस्माअ कुल्लहा सुम्मा अरदहुम अलल मलाइकति फक़ाल अंबिऊनी बिअस्माइ हाउलाइ इन कुंतुम सादिक़ीन। अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे विडो कयो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं उन्हनि शयुनि जा नाला सेखारे छॾिया। वअल्लम आदम अल अस्माअ कुल्लहा, समूरनि शयुनि जा हज़रत आदम अलैहिस्सलाम खे रब करीम नाला सेखारिया। सेखारण खां बाद में अल्लाह तबारक व तआला फरमायो, ए मलाइको, हाणे मां इहे शयूं अव्हां जे आॾो थो रखां। सुम्मा अरदहुम अलल मलाइकति फक़ाल अंबिऊनी बिअस्माइ हाउलाइ,
ये मां जे आॾो थो रखां हाणे मां रब तो फरमाया त मूंखे ख़बर ॾियो अंबिऊनी मूंखे ख़बर ॾियो बेअस्माए हाउलाए इन्हनि शयुनि जा मूंखे नाला ॿुधायो जेकॾहिं अवां सचा आहियो पोइ मलाइका छा चवंदा क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। अल्लाह जो कुरान वणी वठो त ॾाढा सुभान अल्लाह। मलाइका चवंदा सुब्हानक ला इल्म लना मुंहिंजा रब तुंहिंजी ज़ात पाक वा असांखे इल्मु कोन्हे को इल्ला मा अल्लमतना मगर जेको तो असांखे अता फरमायो आहे इन्नक अंतल अज़ीज़ुल हकीम बेशक तूं ई ताक़ीदा बेशक तूं ई अज़ीज़ आहीं यानी ग़ालिब आहीं हिकमत वारो आहीं। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे शयुनि जा नाला सेखारे थो। अल्लाह तबारक व तआला ज़मीन ऐं आसमान जे ग़ैब खां वाक़िफ़ आहे। अल्लाह तबारक व तआला जेको असां लिकायूं था ज़ाहिर कयूं था उन जो रब करीम खे इल्मु आहे। रब करीम सीनत जा राज़ ॼाणण वारो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे रब करीम जी ज़ात बाबरकात नाला सेखारिया। हाणे क़यामत जे ॾिहाड़े ते माण्हू ईंदा चवंदा सुहिणा आदम अल्लाह साईं तोखे फलाणनि शयुनि जा नाला सेखारिया अल्लाह तबारक व तआला तोखे सफ़ी बणायो तूं आदम सफ़ीउल्लाह आहीं तूं सफ़ी आहीं अल्लाह साईं तोखे लक़ब अता फरमाया। हाणे असांजे लाइ दुआ कर ॾाढो होलनाक मंज़र आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह। हाणे अहिड़ी जाइ ते हज़रत आदम अलैहिस्सलाम चवंदो न बाबा के ॿिए ॾे वञो वरी हज़रत नूह अलैहिस्सलाम ने ईंदा हज़रत नूह अलैहिस्सलाम बि चवंदो इज़हबू इला ग़ैरि ॿिए ॾे वञो ज़मूरा मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात वटि ईंदा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ख़ुदा तबारक व तआला खां दुआ घुरंदा रहिया जो सुभान अल्लाह। अल्लाह जी वॾी करम नवाज़ी आहे तो असांजे मथां खाए वारनि जे मथां बि महिरबानी आहे पीरेसे वारनि जे मथां बि महिरबानी आहे। ये जेका बि मुस्तफ़ा जी उम्मत आहे उन जे मथां ख़ुदा जी महिरबानी आहे जो मुस्तफ़ा जो रब करीम उम्मती बणायो आहे। असांजा लक्षण हर कंहिंखे ख़बर आहे असां केतिरा गुनाहगार आहियूं असां केतिरा ऐबदार आहियूं हर को ॼाणे थो पर रब ढकियो वेठो आहे त मुस्तफ़ा जे सदके में ढकियो वेठो आहे। सार लहे जान ए सहारा बेसहारा दे जा के रुखण दो बार तोरिय ऐबदार जात मत करे सुभान अल्लाह। भारत क़यामत जे ॾिहाड़े ते असां वटि के चङा अमल कोन के असां का नेकी कोन कईसे असां को भलो अमल कोन कयो आहे महबूबा ने तोखे भारत सार लहे जान ए सहारा बेसहारा ने जा के रखण दो बार तोरिय ऐबदार जा ऐबदारन जा बारकन वाली ज़ात तो मुस्तफ़ा जी ज़ात मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मेहरबान। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीज़ुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। अल्लाह तबारक व तआला इन आयत मुबारका में फरमायो मफ़हूम त मोमिनो अवांखे जेका शइ दुखी लॻंदी आहे जेका शइ अवांखे दुखी थी लॻे जंहिंमें अवांखे तकलीफ़ थी अचे मुस्तफ़ा करीम खे बि तकलीफ़ थी अचे मुस्तफ़ा करीम तो असांजे मथां एॾो महिरबान एॾो मुस्तफ़ा करीम जो तो असां गुनाहगारनि सां प्यार आहे मोहबत आहे पोइ मुस्तफ़ा करीम खे अर्ज़ु कंदासीं हबीब तो असां ते महिरबानी फरमा
क़यामत जो ॾियारो थींदो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जॾहिं क़यामत जे ॾियारे ते अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में सर्व सुजूद हूंदा उन वक़्त में अल्लाह फरमाईंदो सोना हबीब या मोहम्मद इरफ़ा रअसक या रसूल अल्लाह पंहिंजो सिरो मथे खणो जेको चवंदो इएं ई थींदो ॾाढा चओ सुभान अल्लाह हबीब जीअं तव्हां चवंदो मां रब ईअं कंदुसि पर हाणे सिर मथे खणो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात कंद मुबारक मथे खणंदा मथे खणी करे अल्लाह साईं खे अर्ज़ कंदा मौला मुंहिंजे गुनाहगार उम्मत जी तोखे पारत आहे वाह गुनाहगार उम्मत तुंहिंजा भाग भला जो बचा पिया हूं शिकलियूं तब्दील न थियूं थियनि त बि मुस्तफ़ा जे सदके में ओ असां जने है बने खान वाक़िफ़ हैं तब बाज सां बेड़ी तारी थई चङड़नि असां चङायूं त सभु को करे ओ कई किनड़नि सां कुर्बदारी थई अर्शन ते रब सॾरायो हुई तब ख़्याल उम्मत जो आयो हुई मदीने वारे साईं तो असांखे किथे बि न विसारियो आहे असांखे गारे सौर में यादि करे गारे हिरा में यादि करे हर जाइ ते मुस्तफ़ा करीम खे उम्मत प्यारी आहे हर जाइ ते यादि करे पर रब करीम जॾहिं अर्श ते घुरायसि त तो असांखे को न विसारियईं अर्शन ते रब सॾरायो हुई तब ख़्याल उम्मत जो आयो हुई ओ तुझे यादगिरीअ तां मां सदके ओ घर वेठे जन्नत ॾियारी थई असां जने ऐं बने कां वाक़िफ़ हुए तब बाज सां बेड़ी तारी थई वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह हबीब हाणे सिरड़ो मुबारक मथे खणो त भलाई भलाई आ मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह फरमाईंदो कुल तोता जियां तूं चवंदे तीअं थींदो तुंहिंजी फरमा बरदारी कई वेंदी जियां चवंदे उअं ई थींदो पोइ मुस्तफ़ा करीम हथड़ा खणंदो वेंदो तो असां गुनाहगारनि जा बेड़ा पार थींदा वेंदा पोइ या शफ़ाअत शुरू थी वेंदी या शफ़ाअत जीअं शुरू थींदी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात शफ़ाअत फरमाईंदा उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला शफ़ाअत जो दरवाज़ो खोलींदो उन वक़्त में आलिम सगोरा बि शफ़ाअत कंदा वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह आलिम सगोरा बि शफ़ाअत कंदा क़ुरान जा कारी बि शफ़ाअत कंदा क़ुरान जा हाफ़िज़ बि शफ़ाअत कंदा शहीद बि शफ़ाअत कंदा रब करीम जा वली बि शफ़ाअत कंदा शफ़ाअत जो सिलसिलो शुरू थींदो वेंदो तो असां गुनाहगारनि जा बेड़ा पार थींदा वेंदा एतिरे क़दुरु जो जेकॾहिं कंहिं आलिम खे वुज़ू बि करायो हूंदो क़यामत जे ॾियारे उहो चवंदुसि मां तोखे वुज़ू करायो तुंहिंजे लाइ नलको मां गेड़ियो हो त आलिम सगोरो उन जी बि शफ़ाअत कंदो ॾाढा चओ सुभान अल्लाह हाफ़िज़ सगोरनि जे अवां ताज़ीम कंदा कयो हाफ़िज़नि सगोरनि जो अदब कंदा कयो इहे बि तो असां गुनाहगारनि जी शफ़ाअत कंदा ॾाढा चओ सुभान अल्लाह हाफ़िज़नि सगोरनि जो अदब कंदा कयो अल्लाह जे वलियनि जो अदब कंदो त तो असांजा बेड़ा पार थींदा ॾाढा चओ सुभान अल्लाह मदीने वारे साईं जी शफ़ाअत हक़ आहे मुस्तफ़ा करीम फरमायो शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुंहिंजी शफ़ाअत मुंहिंजे गुनाहगार उम्मत जे वॾनि गुनाहगारनि जे लाइ मुस्तफ़ा करीम जी शफ़ाअत हक़ आहे मुस्तफ़ा करीम जी शफ़ाअत सचो आहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तो असां गुनाहगार आहियूं ऐबदार आहियूं पर ॾाढा प्यारा आहियूं ॾाढा चओ सुभान अल्लाह कसु खिले खाइण वारा मुंहिंजा मदीने जा साईं हथ मथे करे सुभान अल्लाह मदीने जा साईं केते ककुन सहण वारा मुंहिंजा मदीने जा साईं
ऐं घणो दर बदर रोईंदा ॾियूं था सजण मोमिन जा अवां खे सॼूं था त मदद करे सुभान अल्लाह दर बदर लॻा पिया या रसूल अल्लाह कमन वकोड़ियो आहे दुनिया जे परेशान अचे परेशान कयो आहे दुनिया जे परेशानियुनि में दुनिया जे गमन में परेशान आयो मुंहिंजा हबीब का मदद कर त असांजो बेड़ो पार थिए घणो दर बदर रोईंदा ॾियूं था सजण मोमिन जा अवां खे सॼूं था अॼु ॻिजीअ पाए गारा मुंहिंजा मदीने जा साईं मदीने मदीने जा साईं कसो खिली खाइण वारा मुंहिंजा मदीने जा साईं ॾाढा चओ सुभान अल्लाह मदीने वारे साईं सां उल्फत रखंदासीं त इंशा अल्लाह तो असांजा बेड़ा पार थींदा पीर साईं छट धणी रहमतुल्लाह अलैह आलमनि सगोरनि खे फरमायो ऐं ॿियनि खे फरमायो त बाबा ॿिए जे वक़्त जो ख़्यालु रखंदा कयो छा फरमायो वॾा लफ़्ज़ अथव ॿिए जे वक़्त जो ख़्यालु रखंदा कयो जेको वक़्तु हुजे उन वक़्त खां अॻु में आलम सगोरा उन जाइ ते पुॼी वञनि त बहितर आहे नात कान्हनि त उहे हुते पुॼी वञनि त बहितर आहे त जीअं उन्हनि खे ॿियनि खे तकलीफ़ न अचे घणनि खे कमकार हूंदा को कहिड़े हिसाब सां को कहिड़े हिसाब सां तो असांखे टाइम जी पाबंदी करणी आहे हाणे इहे नातखान हज़रात बि आया आहिनि नंढो हिकिड़ी नाच हूंदो हुन खां पोइ नातखान हज़रात आया आहिनि ऐं 9 बजे दुआ आहे मुंहिंजे ख्याल में साईं जन ईंदा इंशा अल्लाह दुआ थींदी तो असांजा बेड़ा पार थींदा अल्लाह साईं खां दुआ उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वाखिर दावा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिकिड़ी नाच रे